अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। खोड़े कनातू काक में राणा वेह रही, माण्हू जे महलात जा सोढा कुछ सही, वींदई ॻाल्हि वही वकर पवंदे वल्हा। भलारे बिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन त थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिणे महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 22 फेबरवरी 2022 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आउं अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां, पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जितो हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। प्रोग्राम सोच वीचार में अॼु असीं वीचार वंडींदासीं हुकूमत पारां इज़हार जी आज़ादी ते विधल पाबंदियुनि ऐं सॼी सिंध समेत दुनिया में थियल ॿोली जे प्रोग्रामनि बाबति ऐं उन सां गॾोगॾु हुर गुरीला तहरीक किताब मां चूंड वर्क अव्हां जी ख़िदमत में शामिलु कंदासूं। जॾहिं त मुफ़्किर आज़म साईं जीएम सैद जे किताब सिंध जी बम्बई खां आज़ादी जा चूंड वर्क पिणु शामिलु कंदासीं। सभ खां पहिरियां कुझु ख़बरूं ऐं कुझु वीचार वंडियूं था उन ऑर्डिनेंस बाबति जेको हुकूमत पास करे इज़हार जी आज़ादी ते पाबंदी विधी आहे। इहो बि कहिड़ो न वॾो अलमियो आहे जो तब्दीली जी दावा कंदड़ ऐं नए पाकिस्तान अॾींदड़ जी दावा कंदड़ इमरान ख़ान अञा बि उन ॻाल्हि ते अड़ियल आहे त मूं इज़हार जी आज़ादी ते का बि पाबंदी नाहे विधी। काल्ह वज़ीर अज़म जी सदारत हेठि पार्टी अॻवाननि जो अहम इजलास थियो, जंहिं में शरीक थींदड़नि चयो त पीका ऑर्डिनेंस ते अजाई वावेला कई पई वञे, उन ते तनक़ीद बिना जवाज़ आहे। जॾहिं त साफ़ती तनज़ीमनि समेत इंसानी हक़नि जो तनज़ीमूं बि पीका ऑर्डिनेंस खे रद्द कंदे चई चुकियूं आहिनि त इहो इज़हार जी आज़ादी मथां हमिलो आहे। जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टीअ पीका कानून खे अदालत में चैलेंज करण जो ऐलान कयो आहे। अॻूणे वज़ीर अज़म ऐं पीपल्स पार्टी जे अॻवान सैयद यूसुफ रज़ा गिलानी चयो आहे त असां पीका कानून खे रद्द करियूं था। उहे कानून ठाहे मुखालफ़नि खे ॾिॼारणु चाहिनि था। असां कानून जे ख़िलाफ़ अदालत में वेंदासीं। नवाज़ लीग जी तर्जमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त पीका ऑर्डिनेंस ज़ुबान खे तालो हणण लाइ आंदो वियो आहे, जंहिंखे असीं नथा मञूं। जॾहिं त पीपीअ शीनभे चयो आहे त सोशल मीडिया ख़िलाफ़ कानून आणणु हिकु शर्मनाक अमल आहे। हुकूमत अवाम ख़िलाफ़ जंग विढ़ी रही आहे, हुकुमरान उहा जंग हाराए वेंदा। हिन कानून जो हशर बि उहो ई थियणो आहे जेको अॻु में आयल कारनि कानूननि जो थींदो रहियो आहे। जमायत इस्लामी जे अमीर सिराजुल हक़ पिणु पीका ऑर्डिनेंस जी मज़म्मत कंदे चयो आहे त पीका कानून हुकूमत जो फ़ाशिस्ट हथ कंडो आहे। हुकूमत पारां जारी कयल ऑर्डिनेंस ख़िलाफ़ सहाफ़ती तनज़ीमनि एहतिजाजी मुज़ाहिरनि जो चताव ॾिनो आहे। सहाफ़ती अॻवाननि पीका कानून खे कारो कानून करार ॾींदे चयो आहे त हुकूमत अवाम जो आवाज़ बंदि करणु चाहे थी। हू नथी चाहे त मज़लूम माण्हुनि जो आवाज़ मीडिया वसीले ऐवाननि ताईं पहुचे। इन जे करे हुकूमत अहिड़ा कारा कानून आणे रही आहे जंहिंजी असीं मज़म्मत कयूं था। जेकॾहिं कारो कानून वापसि न वरितो वियो त एहतिजाजी तहरीकूं हलायूं वेंदियूं। सोच वीचार में हाणे ॻाल्हि ॿोल करियूं था सिंध ऐं सिंधियुनि लाइ जाखोड़ींदड़ वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे सीनियर अॻवान डॉक्टर हिदायत भुट्टो सां। ही जेको पाकिस्तान में प्रेस ऑर्डिनेंस आंदो अथनि या जेके साइबर क्राइम्स जा लॉस जेके आहिनि से हिननि आंदा आहिनि, उन्हनि ते जेको आहे सो असांखे गहरी तशवीश आहे, छाकाणि त इहो जेको हमिलो आहे उहो फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ते हमिलो आहे। ऐं पाकिस्तान जे अंदरि माना हू इहो था चाहिनि त जेके बि क्राइम कनि, हू जेके बि जेके आहिनि से ज़्यादतियूं कनि, जेके बि ज़ुल्म कनि, जेके बि जेके आहिनि से जुठियूं कनि सिंधी अवाम सां ख़ुसूसन सिंध जे हवाले सां,
त उन ते को बि आवाज़ न थिए। हज़ारनि जे तइदाद में माण्हू डिसअपियर करे छॾिया अथनि, एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग जेके असां रोज़ पिया कनि, लैंड ग्रैबिंग इंस्टीट्यूशनल इदारनि जे प्रोटेक्शन में थिए पई, त उन्हनि ते जेको आहे सो केर बि न ॻाल्हाए। माना ही हर उहो मज़लूमनि जो आवाज़ जेको आहे सो कुचलणु चाहिनि था, जेको आहे सो उहो मज़लूमनि जी हिमायत में जेकॾहिं को आवाज़ उथे थो त उनखे जेको आहे सो ही घुटणु चाहिनि था, उनखे मारणु चाहिनि था। हू असांजे मथां ज़ुल्म कंदा रहनि, असांजूं जेके आहिनि से माण्हुनि खे डिसअपियर कंदा रहनि, असांजे घरनि में चादर ऐं चौदीवारी जे जेके असां उन्हनि खे पायमाल कंदा रहनि ऐं असांखे जेके आहिनि से म्यूटिलेटेड लाश ॾींदा रहनि, त उन्हनि जे माइटनि खे इहो बि हक़ु कोन्हे को त उहे उन्हनि जे मथां रोअनि, उन जे लाइ दाहूं कनि। त ही चाहिनि था त असां तव्हांखे कहूं, पर तव्हां जेको आहे सो को बि आवाज़ न उथारियो। पर आउं सम्झां थो त सिंधी क़ौम हाणे हिननि खां कोन थी डिॼे। इहे जेके आहिनि से जहिड़े बि क़िस्म जा लॉज़ आणींदा, जहिड़े बि क़िस्म जा ऑर्डिनेंस भली आणनि, पर सिंधी क़ौम मथां हाणे ख़ौफ़ निकिरी चुको आहे ऐं सिंधी क़ौम जेके असां बाशऊर थी चुकी आहे। हिननि जे इन्हनि सभिनी ऑर्डिनेंस खे असां रद्द था करियूं ऐं सम्झूं था त इहा जेके असां हिननि जी हरकत जेकी असां उहा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ते अटैक आहे। ही कंहिंखे ख़ामोश कंदा, ही यूनाइटेड नेशंस खे ख़ामोश कंदा, जेके आहिनि से जंहिंजा इदारा जेके आहिनि से हुननि खे बराह रास्त चवनि था त तव्हांजो एजेंसियूं, तव्हांजा इंस्टीट्यूशन जेके आहिनि से क्राइम में, ह्यूमनिटी जे ख़िलाफ़ क्राइम में, इन्फोर्स्ड डिसअपियरेंसिस में मुलविस आहिनि। त ही उन्हनि ते केस कंदा, या एमनेस्टी इंटरनेशनल ते केस कंदा, या दुनिया जे उन्हनि ह्यूमन राइट्स जे इंस्टीट्यूशन्स ते केस कंदा जेके आहिनि से हिननि जूं वायूं बताल थी वयूं आहिनि ऐं ही जेके आहिनि से हाणे विफलनि था पिया। उन जे करे जेके आहिनि से ही माण्हुनि खे चाहिनि था त हर तरीक़े सां माण्हुनि खे कुचलियूं ऐं माण्हुनि खे घुटियूं ऐं जेको बि माण्हू को आवाज़ उथारे त उन आवाज़ खे जेको आहे सो हिसायूं, ड्रिॼारियूं ऐं उन्हनि खे जेको आहे सो ही जेके आहिनि से ऑर्डिनेंस या ही हिन क़िस्म जा जेके आहिनि से लॉज़ आणे जेके आहिनि से असां उन्हनि खे ख़तमु करियूं। मिसाल जे तौर ते ही जेके आहिनि से इंटरनेशनली एॾा ख्वार थी चुका आहिनि, एॾा बदनाम थी चुका आहिनि। ख़ुदि जेके असां मिसाल ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी रिपोर्ट में हिननि जा सभु इंस्टीट्यूट्स जेके आहिनि से मेजॉरिटी ऑफ द इंस्टीट्यूट्स आर करप्ट ऐं उन्हनि जी रैंकिंग जेके असां दुनिया जे करप्ट तरीन मुल्कनि मंझि जेके असां शामिल थी थिए। फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जे हवाले सां ऐं दुनिया जो 145 नंबर ते जेके असां हिननि जी रैंकिंग अचे थी। माना कंहिंखे ॻाल्हि करण बि कोन था ॾियनि, कंहिंखे उन्हनि जे हक़नि जी जेके असां को उन्हनि जे लाइ लिखे थो त उनखे बि घुटनि था, को उन जे लाइ आवाज़ उथारे थो त उन्हनि खे हिसाइनि था। प्रेस जे माण्हुनि खे जेके आहिनि से टिॼारियुनि था, वेबसाइट्स ते जेके आहिनि से ही पाबंदियूं हणनि था, जेके आहिनि से यूट्यूब ते ऐं यूट्यूब जे जेके आहिनि से ब्लॉगर्स खे जेके आहिनि से ही किडनैप कनि था, खणी वञनि था ऐं उन में जेके आहिनि से सवां सिधा ही मुलविस आहिनि, रियासतियूं एजेंसियूं मुलविस आहिनि। ऐं जेकॾहिं केरु माण्हू चए त इन में रियासतियूं एजेंसियूं मुलविस आहिनि त उहो ॼण त ॾोह थी पियो, उहो क्राइम थी पियो। उहो हिननि जे अॻियां जेको आहे सो जेके क्रिमिनल्स खे वाखो कनि उहे जेके आहिनि से ॾोह थी पिया। बाक़ी ही जेके आहिनि से जेको क्रिमिनल क्राइम्स कंदा रहनि उन्हनि जे लाइ जेको आहे सो के बि आवाज़ न उथारे। हिननि जा जेके आहिनि से वीडियोज़ मौजूदु आहिनि क्राइम कंदे, पर ही उनखे डिनाए था कनि। कोर्ट में जेके आहिनि से चवनि था त असांखे वीडियो कान्हे का। असां तूर खे जेके जंहिं अंदाज़ सां हिननि टॉर्चर कयो उहे जेके आहिनि से वीडियोज़ मौजूदु आहिनि। उन्हनि क्रिमिनल्स जूं जेके आहिनि से जेके क्राइम कनि था उन्हनि जूं वीडियो मौजूदु आहिनि। मतीला जान खे जंहिं किडनैप कयो उन्हनि जूं वीडियो मौजूदु आहिनि। असांजा जेके आहिनि से सिंधी क़ौमी कारकुन जेके आहिनि से घरनि मां खणी था वञनि उन्हनि जूं वीडियो मौजूदु आहिनि। जीअं ताज़ो जेको आहे सो अज़ीज़ भंगवार जी जेके असां वीडियो मौजूदु आहे, इंसाफ़ दाए जी वीडियो मौजूदु आहे। त ही जेके आहिनि से क्राइम कंदा रहनि, उन्हनि जूं वीडियो बि मौजूदु आहिनि। उन जे बावजूदि बि मेन माण्हू जी ॻाल्हि कनि ऐं उन्हनि जे लाइ जेके आहिनि से केरु हुननि खे वाखो करे, केरु हिननि जे ख़िलाफ़ जेके असां आवाज़ उथारे, उहो क्राइम आहे।
बाक़ी ही जेके आहिनि से क्राइम में जेके आहिनि से भड़क लॻा पिया आहिनि ऐं सॼी दुनिया जेके आहे हिननि जी मलामत करे थी। सॼी दुनिया खे ख़बर आहे त ही रियासत खे एज़ ए क्रिमिनल एज़ ए टोटलिटेरियन स्टेट करे था हलाइनि। हिकिड़ी माफ़िया जो कब्ज़ो आहे पाकिस्तान जी स्टेट ते, जेकी असां जीअं वणेसि थी तीअं हलाए थी। ही जेके असांखां लॉ अबाइडिंग कंट्री जे तौर ते ही कोन था हलाइनि, पर माफ़िया जे तौर ते था हलाइनि। हीअ ख़्यालनि जो इज़हार करे रहियो हो सिंध ऐं सिंधियुनि लाइ जाखोड़ींदड़ डॉक्टर हिदायत भुट्टो। ऐं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं आउं जो मेज़बान आहियां हबीब लगारी। प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में हाण पीका ऑर्डिनेंस बाबति शामिल करियूं था नामियारे लेखक एजाज़ मंगी जो लिखियल ख़ूबसूरत मज़मून, जंहिंजो उनवान आहे इमरान बमुक़ाबला अवाम। इमरान ख़ान जी सरकार पंहिंजे सदर मार्फत प्रिवेंशन ऑफ इलेक्ट्रॉनिक क्राइम्स यानी पीका जो ऑर्डिनेंस जारी करे छॾियो आहे। उन ऑर्डिनेंस जो असल मक़सदु सोशल मीडिया जी सरकशी खे सरकारी लगाम विझणु आहे। उन क़ानून जी ओख डोख करण खां अॻु में असांखे सोशल मीडिया जे सिलसिले में उन नुक़्ते जो निज़ारो करणु घुरिजे त PTI उन मीडिया जो आवाज़ बंदि करण तरफ़ सरकारी ताक़त जो सहारो वरितो आहे, जेका मीडिया कॾहिं तहरीक इंसाफ़ जी सभ खां वॾी सघ तस्लीम कई वेंदी हुई। इमरान ख़ान खे त उन ते फ़ख़ुरु हो, पर हुन जा मुख़ालिफ़ बि मञींदा हुआ त जहिड़ी रीति तहरीक इंसाफ़ जा सपोर्टर सोशल मीडिया खे भरपूर तरह सां इस्तेमालु कनि था, एतिरी अहलियत ॿियो कंहिं पार्टी में नाहे। इमरान ख़ान पाण पंहिंजे सोशल मीडिया टीम सां मुलाक़ातूं कंदो हो ऐं मञींदो हो त असांजी असुल ताक़त सोशल मीडिया आहे। पर इक़्तिदार में अचण खां पोइ इमरान ख़ान जहिड़ी रीति नाकाम वज़ीर आज़म साबित थियो त उन जे ख़िलाफ़ु उहा ई सोशल मीडिया पूरी तयारी सां पंहिंजा सभु सॉफ्ट औज़ार खणी पहुची वई। इमरान ख़ान जे हामियुनि हुन जी हिमायत में सोशल मीडिया ते उहा वेढ़ बि विढ़ी, जंहिंमें उन्हनि खे भॼण खां सवाइ ॿियो को रस्तो न मिली सघियो। जॾहिं इमरान ख़ान जी हुकूमत ख़िलाफ़ु सोशल मीडिया पंहिंजे असल मौज ते अची वई त पाकिस्तान जो वज़ीर आज़म बि परेशान थियो ऐं हुन पहिरियों भेरो सोशल मीडिया जे सरगर्म मेंबरनि सां मुलाक़ात कई ऐं उन्हनि जे विच में कुझु तय बि थियो, पर हू हिकु अवाम आज़ार हुकूमत खे अवाम दोस्त हुकूमत तौर ते पेश करण में मुकमिल नाकाम थिया ऐं उन जो हशर उहो थियो त नेठि इमरान ख़ान जे हामियुनि खे सोशल मीडिया जी सनड़ी घटी वठणी पई, छो त हूअ सच खे कूड़ साबित करे न सघिया। इमरान ख़ान मुल्क खे रेगुलर ऐं रिवायती मीडिया जे मथां काफ़ी कंट्रोल करे वञण में कामयाबु थियो आहे ऐं उन जो सबबु बि उहो आहे त प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया खे उन तइदाद में बिज़नेस नथो मिले जेको अॻु में मिलंदो हो। ऐं उहा सूरतहाल सिर्फ़ु हिते न आहे, पर पूरी दुनिया जी मीडिया उन मुसीबत मां गुज़री रही आहे। ऐं हिकु कमज़ोर शइ खे कंट्रोल करणु एतिरो मुश्किल बि न आहे, जॾहिं त दुनिया जे रिवायती मीडिया खे कमज़ोर करण जे सिलसिले में अहम किरदारु सोशल मीडिया जो आहे। उहा सोशल मीडिया जंहिंजो हर ॾींहुं नित नयूं सूरतूं खणी साम्हूं अची रहियो आहे, उनखे कंट्रोल करणु आसान न आहे, छो त सोशल मीडिया जो सॉफ्ट यानी नरम पावर पंहिंजे हवाले सां हर ॾींहुं नयूं बुलंदियूं माणे रहियो आहे ऐं उहो कुझु करे रहियो आहे जंहिंजो कॾहिं तस्वर बि न हो। उन मीडिया खे मुकमिल तौर ते क़ाबू करणु कंहिं बि सूरत में मुमकिन न आहे, छो त उहा मीडिया इलाइक़ाई ऐं मुल्की न आहे, पर उहा मीडिया पंहिंजे दाइरे में पूरी दुनिया खे समाए थी। हिन मीडिया खे क़ाबू करण जो मतिलबु इहो आहे त पूरी दुनिया जे अवामी मीडिया खे पंहिंजो ग़ुलाम बणाइणु। अहिड़ा ख़्वाब अॻु बि ॾिठा विया आहिनि ऐं उन्हनि ख़्वाबनि जे मुक़दर में सदाईं शिकस्त ऐं रुसवाई आई आहे। उन क़िस्म जा ख़्याल सदाईं फ़ाशिस्ट दिमाग़नि में ईंदा आहिनि। हिटलर जो बि उहो ई ख़्वाबु हो। हिटलर चाहियो पए त कंहिं तरह सां पूरी दुनिया ते कब्ज़ो करे। उन मक़सद जे लाइ हुन पूरी दुनिया सां जंग शुरू करे छॾी, पर उन क़िस्म जी सोच रखण वारनि खे उहो न विसारणु घुरिजे त हिटलर ऐं हुनजी नाज़ी पार्टी जो हशर छा थियो। अहिड़नि ख़्यालनि जे मुक़दर में तारीख़ी ख़ुआरी हूंदी आहे ऐं उनखे कॾहिं बि तब्दील करे नथो सघिजे, छो त उहो तारीख़ जो क़ानून आहे। इमरान ख़ान खे सम्झणु घुरिजे त उन क़िस्म जा क़ानून जोड़े हू अवाम जे ख़िलाफ़ु हिकु जंग शुरू करे रहियो आहे। उन जंग में हुनजी शिकस्त लाज़मी थींदी, छो त तारीख़ में का बि क़ुवत
हिन महिल ताईं अवाम खां खटे न सघी आहे। तारीख़ जा बाब उन्हनि वाक़िअनि जे खून सां आला आहिनि जिन में अवाम जे मथां बेइंतहा तशदुद कयो वियो। कॾहिं को सिकंदर, कॾहिं को चंगेज़, कॾहिं को हलाकू, कॾहिं को हिटलर ऐं मसूलिनी या जनरल ज़िया तारीख़ जी इर्तिका खे जबर सां रोकण जी कोशिश कंदो बि आहे त उन जे मुक़दर में सवाइ रुसवाई जे ॿियो कुझु ईंदो आहे। तारीख़ जी इर्तिका जो फीथो हिन दुनिया न पर हिन पूरी काइनात जे तहरुक जो बुनियादु आहे। उनखे रोकण जो मतिलबु इहो आहे त काइनात जी गर्दिश खे रोकणु छॾणु। उनखे रोकणु ईअं आहे त ॼण बरसाति खे रोकणु या हिकु मौसम खे मना करे छॾणु त उहा मुल्की सरहदनि में दाख़िल न थिए। उहा केतिरी न अयाणी ॻाल्हि आहे। छा का बि हुकूमत कंहिं बि सरकारी हुक्मनामे सां हवा खे रोके सघे थी? सरकारी हुक्मनामनि सां हवाऊं न रुकजंदियूं आहिनि। सरकारी हुक्मनामा त असां सदाई हवाउनि में उॾामदे ॾिठा आहिनि। हिन हुक्मनामे जो हशर बि उहो ई थियणो आहे जहिड़ो उन खां अॻु में अवाम जे हथनि पेरनि ऐं संदनि सोचनि ऐं अहसासनि खे क़ैद करण जी कोशिश करण वारनि क़ानूननि जो थियो आहे। उहे क़ानून जेके पंहिंजी माहियत में अवाम दुश्मन आहिनि, उहे कंहिं बि सूरत में जटाव नथा करे सघनि। क़ानून ठाहिणु त तमामु घणो आसान आहे, पर क़ानून जे मथां अमल कराइणु तमामु घणो मुश्किल आहे, ऐं ख़ासि तौर ते उन सूरत में जॾहिं उहो क़ानून अवाम जे उमंगनि जे ख़िलाफ़ हुजे ऐं उन क़ानून खे अवाम पंहिंजे बुनियादी हक़नि जो मुखालिफ़ सम्झे। अहिड़ा क़ानून तारीख़ में कॾहिं बि जटाव न करे सघिया आहिनि, ऐं हिन क़ानून जो उहो ई हशर थींदो जेको उन खां अॻु सोशल मीडिया ख़िलाफ़ ठहंदड़ क़ानूननि जो थी चुको आहे। छा असां फरामोश करे सघूं था उन क़िस्म जी ॿाराणी हरकत उन खां अॻु में मुस्लिम लीग नून जी हुकूमत कई हुई, ऐं अॼु मरियम नवाज़ पंहिंजे हिकु ट्वीट में इमरान ख़ान खे इहो सम्झाइण जी कोशिश करे रही आहे त सुभाणे उहो क़ानून तुंहिंजे ख़िलाफ़ इस्तेमालु थींदो। नवाज़ लीग जी अॻुवाण पंहिंजे तजुर्बे जे बुनियाद ते पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार करे रही आहे, ऐं उन क़ानून खे मुल्क जे ॿिनि पार्टियुनि बि नंढियो आहे, जॾहिं त उन अवाम मुख़ालिफ़ क़ानून खे ईंदे शर्त सोशल मीडिया मां जेका अधर भाव मिली आहे उनजो त अंदाज़ ई निरालो आहे, ऐं उन क़िस्म जी आजिया अॻु में कंहिं क़ानून जे हिसे में न आई आहे। जेका आधर भाव उन क़ानून जी थी रही आहे, हीउ क़ानून जेको पंहिंजे नुंह खां चोटी ताईं मुकमल तौर ते अवाम जे आज़ादियुनि जे मुखालिफ़ आहे, ऐं उहो अवाम जे सोचनि खे पंहिंजे कंट्रोल में रखणु चाहे थो, जॾहिं त उन क़िस्म जूं हरकतूं करे दुनिया में पाकिस्तान जे लाइ कहिड़ो तासर जोड़ियो वञे थो। छा असांजी सरकार खे मालूम आहे इमरान ख़ान कंहिं बि तरह सां अमरीकी सदर खां ताक़तवर न आहे, पर जॾहिं का महल या मौक़ो अचे थो तॾहिं अमेरिका ऐं पूरी दुनिया जे माण्हुनि जो अमरीकी सदर सां जेको सोशल मीडिया ते सलूक थिए थो उन सां पुॼणु त कंहिं बि तौर ते मुमकिन नथो थिए, जॾहिं त फेसबुक ऐं सोशल मीडिया जा बुनियादी उते आहिनि। छा अमेरिका जो सदर पंहिंजे मुल्क में मौजूदु फेसबुक ऐं ट्विटर ते पाबंदी मढ़े ऐं उन्हनि जे दफ़्तरनि ते ताला हणाए छॾे? अमेरिका जो सदर उहो सोचे बि नथो सघे, छो त उन क़िस्मनि जा ख़्याल सदाईं क़ाबिल अमल सम्झा वेंदा आहिनि, ऐं उन क़िस्म जे कमनि जे दौरान हिक ॿिए खां बि इहो पुछो वेंदो आहे त छा पंहिंजे हथनि सां पंहिंजे मुल्क जे मथां हमिलो करणो आहे। सर्द जंग जे दौर में जॾहिं कंहिं मुल्क जे मथां अमेरिका जे आशीर्वाद ऐं मदद सां का आमरियती हुकूमत नाफ़िज़ थींदी हुई त उन जे लाइ अक्सर तौरु इहो लिखियो वेंदो हो त फिलाणे मुल्क जी फ़ौज पंहिंजे मुल्क खे फ़तह करे वरितो। उन क़िस्म जे जुमलनि में तारीख़ जी मुकमिल तलख़ी आहे, ऐं उनखे कॾहिं बि ख़तमु नथो करे सघिजे, ऐं न वरी उन तलख़ ऐं कड़ी गोरी खे कंहिं तरह सां शुगर कोटिंग जे मरहले मां गुज़ारे सघिजे थो। उहा कड़ाण तारीख़ जे हर उन दौर में चखी सघिजे थी जॾहिं बि कंहिं मुल्क में अवाम जे ख़िलाफ़ क़ानून साज़ी जी कोशिश थी आहे। हिन भेरे जेको कुझु अवाम जे मथां कयो पियो वञे उन सां मुल्क जे अॻु में तमामु आलीशान नामाचारी में जेके वधीक गुल ऐं पन लॻंदा उन जे बारे में असांखे बि सोचणु घुरिजे, ऐं जेकॾहिं कोई नथो सोचे त उहा हुन जी तारीख़ी ग़लती हूंदी, ऐं तारीख़ी ग़लती जा नतीजा बि तारीख़ी निकिरंदा आहिनि। इंसानी तारीख़ में तमामु घटि हुक्मरान अहिड़ा रहिया आहिनि जिन अवाम खे ताक़त सां दॿाइण जी कोशिश कई आहे, ऐं उन क़िस्म जी कोशिश करण वारनि में हिन महिल ताईं कंहिंखे कामयाबी न मिली आहे। तारीख़ इंसाफ़ जी हुकूमत साॻे भाग सां मशरूत आहे, उन खे बि उन तजुर्बे जे तलख़ नतीजे चखण खां रोके नथो सघिजे।
जॾहिं बि का हुकूमत पंहिंजी फ्रस्ट्रेशन जी इंतिहा ते पहुचंदी आहे त उहा आवाम जे लाइ मुल्क खे जेल न पर टार्चर सेल में तब्दील करणु चाहींदी आहे ऐं उन जो नतीजो उहो ई निकिरंदो आहे त इंसानी तारीख़ में हिकु ॿी ग़लती ऐं हिक ॿिए हथ जे वढी शामिलु थींदी आहे ऐं उन तलख़ तजुर्बे जो बि नतीजो साॻियो निकिरंदो आहे। सोशल मीडिया ते इन सिलसिले में तमामु घणो मवादु मौजूदु आहे ऐं उन मवाद जी हिसाब सां असां जेकॾहिं पाण वारी हुकूमत जो जाइज़ो वठूं था त असां वरी बि साॻे नतीजे ते पहुचूं था। हिन वक़्तु माण्हुनि जी हालति इहा आहे त उन्हनि खे हिकु ॾींहं जी मानी मिले थी त ॿिए ॾींहं जी मानी गिराह जी उन्हनि खे का पक न आहे। छा उन सूरत में सरकार उन्हनि खां दाहूं करण जो हक़ बि खसणु चाहे थी। बुखियो माण्हू हूअं ई तमामु घणो मुश्किल हूंदो आहे ऐं जॾहिं हुन जे मथां दबाव वधायो वेंदो आहे त उन जो नतीजो कहिड़ो निकिरंदो आहे। हीअ ख़ूबसूरत मज़मून असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं, जंहिंजो लेखक आहे एजाज़ मंकी। असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां पिणु इज़हार जी आज़ादी ते बंदिशनि जी मज़मत कंदे मुतालबो करियूं था त कारा कानून वापसि वरिता वञनि। काल्ह सॼी दुनिया में मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वियो। पाकिस्तान में 46% पंजाबी, 12% सिंधी, 8% पश्तो ॿोली ॻाल्हाई वञे थी, 8% ई उर्दू, 3% बलोची, 10% सिरैकी, 2% हिंदकी ॻाल्हाईंदा आहिनि। यूनेस्को जी रिपोर्ट मूजिबि दुनिया में हिन वक़्त ताईं 230 मादरी ॿोलियूं मुकमिल तौर ते अणिलभ थी चुकियूं आहिनि। 2498 ॿोलियुनि खे पंहिंजी बका लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा ख़तरा लाहक़ आहिनि। 24% ॿोलियूं ग़ैर महफ़ूज़ आहिनि। जॾहिं त ॿिए तरफ़ सिंधी खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। नौशरो फिरोज़, मोरो, ठारूशाह, मेहरापुर, पीरवसण, सकरंड, शाहपुर जहानिया ऐं नवाबशाह में रैलियूं कढी एहतिजाज कयो वियो। दादू, बदीन, मेहड़, न्यू सईदाबाद, जोही, सन, बाड, गेरिले ऐं ॿियनि शहरनि में पिणु रैलियूं कढियूं वियूं। उन मौक़े ते ख़िताब कंदे अॻवाननि चयो त सिंधी ॿोली दुनिया जी क़दीम ॿोली आहे। मादरी ॿोलियुनि खे अहमियत न ॾियणु अफ़सोसनाक अमल आहे। हुक्मरान जो रवैयो नामुनासिब आहे। मादरी ॿोलियुनि सां माटेली माउ वारो सलूक करणु बंदि कयो वञे। ॿोलियुनि जे आलमी ॾींहं ते SST जूं कराची, हैदराबाद में पिणु तक़रीबूं थियूं, जिन खे ख़िताब कंदे अब्दुल कादिर रांटे, आतिफ़ मलाह ऐं ॿिनि चयो त मुख़्तलिफ़ बहाननि सां सिंधी ॿोली जे वजूद खे ख़तरे में विधो वियो आहे। सुधरियल क़ौमूं पंहिंजी ॿोली ऐं सक़ाफ़त सां चाह रखनि थियूं। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौरु सिंधी खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। हैदराबाद में पिणु ॿोली बाबति कॉन्फ्रेंस थी, जंहिं में चयो वियो त निजी स्कूलनि में सिंधी पढ़ाइण खे ऐब सम्झो वञे थो। अञा ताईं हुकूमत ख़ानगी स्कूलनि में सिंधी पढ़ाइण वारे फ़ैसिले ते अमल न कराए सघी आहे। नामेर लेखक अमर जलील ख़िताब कंदे चयो त माउ ॿार जी पहिरीं दरसगाह आहे जिते ॿार ॿोली सिखे थो। मूं नेठपिण खां पंहिंजी माउ पीउ खे पढ़ंदे ॾिठो। नवाज़ अली शौक़ चयो त ॿोलीअ, लोक अदब ऐं सक़ाफ़त जो अहम इदारो उताक वारो कल्चर ख़तमु थी चुको आहे, जंहिंखे जीआरणो पवंदो। मोहम्मद अली माझी, डॉक्टर काज़ी ख़ादम, अमर फयाज़ बुरड़ी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त ॿियनि ॿोलियुनि में तालीम वठणु हर कंहिंजो हक़ु आहे, पर पंहिंजी ॿोली खे कॾहिं बि विसारणु न घुरिजे। असां वटि वॾो ऐं काराइतो अमली ज़ख़ीरो मौजूदु आहे। नवकोट वाक़े वारे केस जे 22 जवाबदारनि खे जेल हवाले कयो वियो आहे, जॾहिं त ॿिनि जो पुलिस रिमांड मंज़ूरु कयो वियो। केस में ATC कलम शामिलु थियण बैदि पुलिस 24 जवाबदारनि खे मीरपुर ख़ास जी अदालत में पेश कयो। दहशतगर्दी टोड़ अदालत मुख्य जवाबदार अली नवाज़ टंगड़ी समेत 22 जवाबदारनि खे जुडिशल रिमांड ते जेल मोकिलियो। ॿिनि जवाबदारनि सरदार उर्फ़ सतार ऐं ग़ुलाम हैदर टंगड़ी खे अदालत 7 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। ॿिन्ही जवाबदारनि खे ATC कोर्ट मुतासिर औरतुनि खां सुञाणप परेड लाइ पुलिस हवाले कयो। तंगवाणी मां 2 महीना अॻु अगवा थियल नौजवान बाज़ियाब थी वापसि पहुची वियो आहे। पुलिस अब्दुल लतीफ़ खे मुक़ाबले बाद कच्चे मां बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे।
सिजावल जे साफ़ी ते केस दाख़िल थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। हैदराबाद में हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कयो वियो। टंडो मोहम्मद ख़ान, बदीन ठट्टे, जामशोरे, दादू धाबेजी ऐं थाणे बुलाखान में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया ऐं मुतालबो कयो वियो त साफ़ी हाफ़िज़ सैदुल्लाह मेमण ख़िलाफ़ दाख़िल केस ख़तम कया वञनि। टंडे अलाहियार भरिसां ॻोठ ख़ैर मोहम्मद जरवार जे हाई स्कूल जे उस्ताद जी बदिली ख़िलाफ़ शागिर्द रोडनि ते निकिरी आया। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जरवारीअ मोरी वटि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन्हनि चयो त महीने बाद इम्तिहान आहिनि, उन बावजूदि उस्ताद मोहम्मद अली जरवार खे बदिली कयो वियो आहे। कुझु अनासर स्कूल जो माहौल ऐं तालीम तबाह करणु चाहिनि था उस्ताद जी बदिली रोकी वञे। किपरे भरिसां क़तल थियल नौजवान जे वारसनि क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इमाम दर्स जे क़तल में पुलिस अञा ताईं जवाबदार उमर चानियो खे गिरफ़्तार न करे सघी आहे। जंहिंजे गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ वारसनि, सियासी समाजी अॻुवाणनि ऐं ॿियनि जबार जुणेजो, मलूक दर्स, अली ॾिनो ख़ासखेली, अली मुर्तज़ा लेगारी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे SSP ऑफिस अॻियां धरणो हयो। हुननि मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। म्याणी जंग जे सुरमन जनरल मीर जान मोहम्मद टालपुर ऐं ॿियनि 5000 शहीदनि जी यादि में वाणकी वसी लाइब्रेरी में सेमिनार थी गुज़रियो, जंहिंमें महिमान ख़ासि मुहक़िक़ अमीन जोयो, सिंधी अदबी संगत हैदराबाद जे सेक्रेटरी मौलाबख्श मोहब्बती, पोहिरत मज़ाहिमत तहरीक जे मरकज़ी अॻुवान निसार लेगारी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सिंध जी आख़िरी म्याणी जंग में जनरल जान मोहम्मद टालपुर ऐं 5000 सिंधी जवाननि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। उन करे हुननि शहीदनि खे म्याणी जी मज़ाहिमत में ज़िंदा करे उजागर करणु सिंध जे दानिशवरनि ऐं मुहक़िक़नि जो तारीख़ी फ़र्ज़ आहे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहियासीं ख़बरूं। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। ऐं हाणे प्रोग्राम सोच वीचार में वर्क वरायूं था ख़ूबसूरत शाइर ऐं लेखक सईद सुमरो जे किताब मन मुसाफ़तनि जी मुसवरी जा ऐं अव्हांजी ख़िदमत में पेश करियूं था एहसासाती नसरी टुकड़ा जिन में नसीहतूं बि आहिनि, जिन में दर्द जो किस्सो बि आहे ऐं जिन में ख़ूबसूरतियुनि जा अक्स बि आहिनि, जिन खे पोपट जे परण ते लिखियल नज़म निहारण में अचनि था। से काश बंद घटी में सुतल अध उघाड़े यतीम ॿार जे दर्द खां बि आशना थियनि हा। ए बाग़ जा माली पंहिंजे छुड़वाग ॿारनि खे रोक त आज़ाद उॾामनि जे तमनाई पोपटनि खे पकड़े संदन क़त्ले आम बंद कनि। मोतबर थियण सां माण्हू निकिरी वञे त अहिड़ो मोतबर थियण ई न घुरिजे। या ईसा तूं बि त लापता आहीं, तुंहिंजे खंभजण जी मज़मत छो नथी थिए। हक़ हिलाल जी फजर वारी आज़ान केरु ॿुधे ई नथो, सभु त बेईमानी जे बिस्तरे ते अघोर आहलियल आहियूं। ख़ुशामद खे अख़बार में छपाईंदड़ लेखक मां अव्हां जहिड़नि ज़हनी मरीज़नि जी भीड़ में सच न चवण जे ॾोह में ज़िंदा रहण थो चाहियां। ए वतन फ़िरोश, तारीख़ में तर्जत लाइ का जाइ ख़ाली आहे त मां तुंहिंजे बेकार जीअण ते लिखण थो चाहियां। या रब, तूं रुगो मासूम ॿार जी मुर्क में ई रहिजी वियो आहीं। ग़ुरबत हिकु अहिड़ी वबा आहे जंहिंमें सभ खां पहिरियां दोस्त मरी वेंदा आहिनि। ग़लति चूंडियल रस्ते तां मोटण में देरि कंदड़ मुसाफ़िर मंज़िल ॾांहुं वञण बदिरां रुगो भटकण कॾहिं छॾींदे। सिज लही रहियो आहे, चोगो बंदि करे पखियुनि खे पंहिंजे वाहिरे ॾांहुं वरण ॾे। अंधेरे में घर जो रस्तो भुलिजी वियल पखी तुंहिंजे नेकियुनि लाइ बद दुआ न थी वञनि। ॾुख जे ॻाल्हियुनि ऐं सुख जे ॻोढ़नि में फ़र्क़ु करणु सिख, या पंहिंजो इहे वॾियूं अखियूं ख़ुदा खे वापसि ॾेई छॾ। कॾहिं कॾहिं ॻाल्हाईंदड़ रहबर हक़ जे होके खे बि वक़्त ते ई उभार। बेमहली आज़ान ते को बि निमाज़ी नाहे ईंदो। मुंहिंजा ज़रदार दोस्त
मां तुंहिंजी दोस्ती में दगा त हड़प करे वियो हां, पर धरती सां गदार जो टिको बंदूक सां लाहींदो साईं। मज़दूर जे ॿारनि खे वधीक ख़र्ची ॾेई खेनि काहिल करण जी चुक न कर चाचा। असां हाणे ग़मनि जो हिसाब किताब रखणु छॾे ॾिनो आहे। तुंहिंजी महबूब मुल्क वञाइण खां पोइ जाना केरु वेही ही हलकड़ा नुक़सान ॻणे। असां पंहिंजे गभरूअनि जा लाश माठ मीठ में पूरण लॻा आहियूं। लॻे थो त असांजे कुछड़ जी हिस मरी वई आहे या असां ई देश द्रोही आहियूं। हर भेरे सोणी भाङा थींदी छा भिटाई, हेल वागुनि जो फारो आहे। हवा पंहिंजा रस्ता पाण ॻोल्हे लहंदी आहे। इहे असीं नाबीन मुसाफ़िर आहियूं जिन खे अधु उमिरि बाद बि रस्तनि जी शनास न थी सघंदी आहे। कुठल पखी जे लुछंदड़ कुकार ॿुधी रुअंदड़ छोकर तो पीउ खां इहा मासूम पखीअ कुंदड़ काती लिकाए छो न छॾी। हिन देश ते लथल दजाली दौर जे काणनि मुनसफ़नि अॻियां एतिराज़नि जे आसमान ते उॾरण जी मनाह आहे। हिन देश जी वाइड़ी तारीख़ वारे गर्भ मां हेल जेके बक़ाया ख़ुदकश बम्बार ॼमंदा उहे असांजूं अखियूं न ॾिसंदियूं, छो जो पाण अॻे ई शहीदनि जी लिस्ट में आहियूं। ए आज़ादी जी कुंवार, तुंहिंजो ॻाढ़ीअ साड़ी में मिलण आए त मूंखां मक़तल जी रतोल सांझ बि विसरी वई। सूफ़ी रियासत जे रद पद ते राय ॾियणु मनहत नाहे, पोइ बि तूं माउ ठाहीं। अखियुनि खे आख़िरो चई तो ख़्वाबनि खे पखी करे छॾियो। हर मोहन जी मिटी में ठहियल जलावतन वजूद मरण लाइ देस घटियुनि ॾांहुं मोटी ईंदो आहे। अहिड़े मौत खे बुरो कीअं चइजे परदेसी भाउ। अबाबीलनि जी आह ज़ारी खां डिॼणु सिखी वरितो अथई त वधीक इबादत जी ज़रूरत नाहे तोखे। मुंहिंजी माउ सूरनि सां मूंखे उन लाइ ॼणियो हुयो छा त मां विच बाज़ार में निढड़ी भेण खे रांदीका वठी ॾींदे ख़ुदकश बम्बार हथां मारिजी वञा। हीअ अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहियासीं नाम्यारे लेखक ख़ूबसूरत शाइर सईद सुमरे जे किताब मन मुसाफ़तनि जी मुसवरी मां नसीहतनि जहिड़ा नसरी टुकड़ा। अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हांजो मेज़बान आहियां हबीब लगारी। प्रोग्राम सोच वीचार में हाणे वर्क वरायूं था किताब हुर गोरिला तहरीक जा ऐं अव्हांजी ख़िदमत में पेश करियूं था वलीदाद वली जे लिखियल मज़मून सिंध में मार्शल वक़्तु अखियुनि ॾिठा वाक़िया जी चौथी ऐं आख़िरी क़िस्त। पकसेरे जे क़याम वारे अरसे में असीं ॿिया मखीअ में घिड़ंदा हुआसीं ऐं वरी वापसि वरंदा हुआसीं। बाज़ी असांखे झंगल अंदरि ॿियनि फ़ौजनि जा बि माण्हू मिलंदा हुआ। तारीख़ 28 सितंबर 1943 जो हस्बे दस्तूर असीं मखी में गश्त करे रहिया हुआसीं। उन ॾींहुं आसमान ते किकर छायल हुआ, जंहिं करे ॿेले में उदाही वारो मंज़र हो। सिपाही हिक ॿिए पुठियां हली रहिया हुआ त केहर ख़ान नाले हिकु सिपाही खे झंग जो ख़्यालु थियो। जीअं त हू पठाण हो ऐं भायाई त कम लाहे इत्मीनान हासिल करे वरी अची फ़ौज सां शामिल थींदुसि, सो फिकाए विचां ॿूटनि में वेही काकूस करणु लॻो। असीं अॻिते वधंदा वियासीं तांजो मैल खन झंगल झागे हिकु अहिड़े हंधि पहुतासीं जिते कुझु विकिराइण ऐं हिकु पाणी जी आद हुई। उहो वक़्तु 2 पहरनि जो हो। कप्तान मानी खाइण जो हुकुम ॾिनो। मानी खाई थक वञी दस्तूर मूजिबि गड़प शुरू कई वई। हवालदार वज़ीर ख़ान रिपोर्ट कई त संस पलटून मां सिपाही केहर ग़ाइब आहे। सभु परेशान थी विया। कप्तान 20 माण्हुनि खे हुकुम ॾिनो त हू पोइते पेचरो वठी खेसि ॻोल्हे अचनि। 4 कलाकनि खां पोइ जवान वापसि आया ऐं चयाऊं त केहर ख़ान जो को बि पतो कोन्हे। लाचार कप्तान मुहिम ते अॻिते रवाने थियण जो हुकुम ॾिनो। 4 ॾींहंनि खां पोइ मुहिम वापसि पक सिरी आयासीं। उन तरह महीनो गुज़री वियो। हिकु ॾींहुं ओचितो केहर ख़ान राशन वारी लारी में असां वटि पहुतो ऐं सभई हुन खे ॾिसी ॾाढो सुराहा थिया। अहवाल वठण ते हुन ॿुधायो त झंग जे ख़्यालु लाहिण खां पोइ मूं पाण खे अकेलो महसूसु कयो ऐं दिमाग़ कुझु चकर में अची वियो। दिलि में तरह तरह ख़्याल अचणु लॻा। ऐं पेचरो वठी अॻिते हलियसि ऐं उमेदु रखियुमि त अव्हांखे पहुचंदुसि, मगर उहो पेचरो वञाए ॿियो पेचरो इख़्तियार कयमि। मथां अची राति पई ऐं वण ते चढ़ी वेही रहियसि। जीअं जीअं राति वधंदी वई झंग मचंदो वियो। कई झंगली जानवर रेंभूं करणु लॻा। अहिड़ी हालति में जॾहिं बुख लॻंदी हुयमि त राशन जी थैली मां खाई ॾींहं जो हेठि लही वञी पाणी पीअंदो हुउसि
ऐं झंगल मां ॿाहिरि निकिरण खां पोइ ख़ुदा खे ॿाॾाईंदो हुअसि। अहिड़ी तरह राति वण ते ॾींहुं ज़मीन ते तव्हांजो केतिरा ॾींहं गुज़री विया ऐं आऊं नाउमेदी जी आड़ाह में गर्क थियण वारो हुअसि त हिक पासे खां कुझु आवाज़ ॿुधमि। आवाज़ वारो तरफ़ वठी हलियसि, ॿूटा लताड़ींदो रस्तो कंदो सरनि मां ॿाहिरि निकितसि त झूपड़ियूं ॾिसण में आयो। माण्हुनि खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियुमि। मालूम थियो त आउं हथुंगे जे पासे अची पहुतो आहियां, उतां हाणे तव्हां वटि आयो आहियां। हिन इतफ़ाक़ मां मखी ॿेले जी डेघ वेकर ऐं उनजे घाटे हुजण जो बख़ूबी अंदाज़ो लॻाए सघिजे थो। हिकु ॾींहुं कप्तान सुल्तान मोहम्मद मूंखे चयो त वलीदाद हेड़ो ॿेलो ऐं हुर शिकस्त खाई रहिया आहिनि, शायदि उन्हनि में नज़्म ज़ब्त कोन्हे। हुन जहिड़ो झंगल जेकॾहिं मरी क़ौम खे बग़ावत वक़्तु मिले हा त हूंद उहा अफ़गानिस्तान वांगुरु आज़ादु हुजे हा। मूं जवाबु ॾिनोमांसि त कप्तान साहिब सच चयो अथनि त धण त धणी न त विकण खणी, फ़ौज त महदार न त ग़ैबाणो सवार। सो हुरनि जे जंहिं कमांडर ऐं अक़ीदत जे मर्कज़ पीर साहिब वटि हुयूं स्कीमूं ऐं क़यादत, तंहिंखे अंग्रेज़ गवर्नर मुलाक़ात जे बहाने घुराए क़ैद करे शहादत जो जाम पीआरियो। हाणे हूअ वलीदाद वांगुरु आहिनि वीचारा। तंहिं हूंदे बि ॾिसूं था हुरनि जे मुक़ाबले जो रंग। तो तीर आज़मा हम जिगर आज़माए के, कप्तान खणी माठ कई। अॼु सूमर ॾींहुं 1 नवंबर 1943 आहे। असांखे अॻिते मखी ॿेले अंदरि ॻुझड़ीअ भिट ॾांहुं कोच जो हुकम मिलियो। सामान सड़ो सुबुह जो सवेल फ़ौजी लारियुनि में ओॾह रवानो कयो वियो। असीं नारे वाह जो खॿो कप वठी हलण लॻासीं। खाॿे पासे इंसानी कद खां टीणा डिघा सर बीठा हुआ। उन जे पुठियां हद नज़र ताईं झंग ई झंग हो। 4 मील मार्च करण खां पोइ असीं हिकु ढंढ जे किनारे वटि पहुतासीं। कप्तान हिते नेरन करण जो हुकुम ॾिनो। जवान बगल थेला ऐं हथियार लाहे ढंढ जे किनारे ते वॾनि वणनि जे हेठां नेरन करण वेठा। आउं बि हिकु टोली मां मानी खाई रहियो हुउसि। गिलास पाणी सां भरे पासे ते रखियो हुउमि ऐं नज़र साम्हूं ढंढ ऐं उनजे आस पास दिलकश नज़ारे खे ॾिसण में महू हुई। ढंढ में पिबड़ियूं लोढ़ कुम वग़ैरह जाम हुआ ऐं किनारनि ते केतिरनि क़िस्मनि जा वण ॿूटा हुआ। सुबुह जो समय हो। पखी पखण दिलकश अंदाज़ में पंहिंजूं मिठियूं ॿोलियूं करे रहिया हुआ। रखी रखी डिघी चुंभ वारा पखी पाणी में टुबियूं हणी मच्छूं पकड़े रहिया हुआ। परियां बगला भगत हिकु टंग ते बीही या फबूं जो वज़ीफ़ो पढ़ी रहिया हुआ। जेतोणीकि हीअ सर्दी जी मौसम हुई, मगर माहौल रिमझिम वारो हो। मानी ख़तमु करे पाणी पीअण जे ख़्याल खां मूं गिलास हथ में खयो त पाणी जे मथां माखीअ तरंदे नज़र आई। वधीक जांच करण लाइ मथे वणनि में जो निहारियां त भले माखी जा मानारा वणनि में क़ाइमु आहिनि। वधीक जांच कयमि त हर तरफ़ माखी माखी हुई। हिकु हिकु मानारो अहिड़ो थुल्हो ऐं वेकिरो जहिड़ो कलंदरी फ़क़ीर जो कुश्तो। रहबर सिंधी चयो त हिन ॿेले में मखी जी फरावानी करे हिन जो नालो माखी ॿेलो हो जो फिरी मखीअ सॾिजे थो। वलाहु आलम। मानी खाई अॻिते वधियासीं। अजीब दिलफ़रेब ऐं पुरसकून माहौल हो। रस्ते ते सवाइ फ़ौजी लारियुनि जे असां हिकु बि रयती माण्हू न ॾिठो। हर तरफ़ झंगल ई झंगल हो, जंहिंजे विचां सिर्फ़ु उहो नारे वारो कैनाल पाथ हो जो असीं वठियो पई वियासीं। रस्ते ते असांखे केतिरो चौपायो माल घोड़ा ऐं गॾह ॾिसण में आया, जे असांखे ॾिसी सरनि में ग़ाइब थी थिए विया। उन्हनि वीचारनि गुगदामनि खे कहिड़ी ख़बर त संदन पासबाननि जो कहिड़ो हाल आहे। अटकल 25 मील पंध करण खां पोइ नारे जो किनारो छॾे खाॿे पासे वणनि जे विचां कचे रस्ते तां 2 मील पंध करण बाद असांखे वणनि जे पुठियां वेझो हिकु भिट ॾिसण में आई। उन भिट जो नालो हो ॻुझड़ी भिट। बेशक उन ते उहो नालो मौज़ून हो, छो त वणनि जे घेरे में कुदरती तरह सां लिकियल हुअण करे थोरी बि परियां असल ॾिसण में ई नथी आई। उन भिट जे मथां इंजीनियरी खाते वारनि जो हिकु इंस्पेक्शन बंगलो ठहियल हो। उहा भिट नारे जे तरफ़ खां 50 फुट खनि ऊची हुई। आहिस्ते आहिस्ते लहवारी थी ॾखण ॾांहुं हलियो थिए वेई। असां हिन भिट मथां कैंप क़ाइमु कई। हिन भिट तां मखी जो नज़ारो अजीब पे ॾिसण में आयो। जॾहिं निगाह करियो त वणनि जूं चोटियूं थे ॾिसण में आयूं ऐं मथां आसमान। हिन भिट जे ॾखण में हिकु निढी ढंढ हुई ऐं साॼे पासे खां ॿिन हेठि हिकु चङो मुचारो ॻोठ हो जो शायदि अंग्रेज़नि उन्ही लाइ छॾियो हो त फ़ौज लाइ खीर मखण ऐं ख़ाबरू मुयसरु थियनि।
हिते हवा साफ़ ऐं माहौल मच्छरनि खां बिल्कुलु ख़ाली हो, मगर विछूं ॾाढा हुआ। हिकु बिरोही सिपाही जंहिंजो नालो दरिया ख़ान हो, विछूं खे हथ जी तरी ते खणी माण्हुनि खे बचाए ॿेड़ियूं छॾाईंदो हो। विछूं हुनखे डंग हणंदो हो, मगर हुनखे को बि असरु कोन थींदो हो। संस कौल हो त जेको माण्हू सॼी उमिरि लूणु नथो इस्तेमालु करे, उनखे ज़हर जो असरु नथो थिए, ऐं संस ख़ानदान लूणु न खाईंदड़ जोगियुनि मां हो। ॿिए ॾींहुं असीं नारे जे किनारे ते वेझण लाइ वियासीं, जिथे परें भर 2 वाॻूं वेठा हुआ। कप्तान पाणी में बम गोला छोड़ण जो हुकुम ॾिनो। उहो सिलसिलो केतिरे वक़्त ताईं हलंदो रहियो ऐं उन तरह वाॻूं उतां हटी विया। हिते असांजी कंपनी सवाइ हिक इमदादी कोठ जे ख़ासि तरह केॾे कान वेंदी हुई। अॼु 12 नवंबर छंछर जे ॾींहुं आउं दोस्तनि सां पते रांदि करे रहियो हुउसि। माहौल साफ़ ऐं फिज़ा ख़ामोश हुई। 10 वॻे जो वक़्तु हो ऐं सिपाही ड्रिल तां वापसि आया हुआ। हर को पंहिंजे पंहिंजे शुगल में मगन हो। ओचितो बंगले जे मथां वाच टावर तां पहिरेदार सिपाही ख़तरे जो बिगल वॼायो। काॾे वेही रांदि, काॾे विया शुगल। हर हिकु फ़ौजी पंहिंजा हथियार संभाले भिट जे चौधारी ठाहियल खंदकनि में हलियो वियो, जिन जे अॻियां वारे जूं गूणियूं रखियल हुयूं। कप्तान डोड़ंदो खॾ ते वियो ऐं दूरबीनी सां चो तरफ़ मुआइनो करे आवाज़ कयाईं त कैंप घेरे में अची चुकी आहे, मगर घेरो अञा कुझु परभरो आहे ऐं घाटनि वणनि जे करे हुरनि जे तइदाद जो पूरो अंदाज़ो नथो लॻाए सघिजे। बसि साईं सिपाही बंदूकूं हथनि में झले लोही टोपला पाए हिकदमि खंदकनि ऐं मुर्चनि में वञी वेठा ऐं बंदो तस्बी खणी तंबू में लोही पेतियुनि जे विच में वञी वेठो। तंबू जे सुराखनि मां दूरबीनी रस्ते आउं सभु कुझु ॾिसी रहियो हुउसि। फ़ौज मथे, हुर हेठि ऐं वण विच में। हुरनि खे उन वक़्तु ख़ाकी वर्दियूं ढकियल हुयूं ऐं माहिराना मिलिट्री अंदाज़ में ख़ूब टारियुनि ऐं पननि जो आड़ कयो हुआ। उन करे वणनि में पूरी तरह ॾिसण में न थिया आया। ॿिन्ही तरफ़नि खां गोलियुनि जो तबादलो शुरू थियो, जो लाॻीतो 3 कलाक खनि हलियो। जीअं पोइ मालूम थियो, गाज़ियुनि जो हीउ हमिलो असांखां 6 मील परे नारे जे परें भर अवढ नाले ॻोठ वटि सिखनि जी हिकु वॾी कंपनी ते हो, जंहिंमें हू कामयाबु थिया हुआ, छो त उहा कंपनी हेठि खुले वारियासी मैदान में हुई। मथनि खेनि मदद करण लाइ वेझे में वेझी असांजी कंपनी हुई, जा साॻे वक़्तु घेरे हेठि आयल हुई ऐं पंहिंजे बचाव लाइ बरसरे बेकार हुई। अलॻि अर्ज़ 3 कलाकनि जी ॾे वठि खां पोइ हुर पोइते हटिया, मगर संदन मुक़ाबले जो जोश ख़रोश, जंगी क़ाबिलियत ऐं गोरिला लड़ाई जो तरीक़ो बयानु करण खां कलम कासर आहे। फ़ौज वारनि जूं ज़रे घटि मतियूं ई मुझाए छॾियाऊं। 2.5 कलाकनि खां पोइ कप्तान साहिब आखण लॻो त जेकॾहिं हमले जो उहो अंदाज़ थोरो वधीक वक़्तु हलियो त पोइ बारूद ख़लास थी वेंदो। उन करे हथों हथ जंग लाइ तयारु रहो। मगर शुक्र आहे जो हुरनि खे सिखनि वारी कंपनी जो झाटको बणाइणो हो ऐं उहो सचपच झाटको बणिजी विया। 3 कलाकनि खां पोइ हुर कामयाबी जा नारा हणंदा वापसि वसीअ घाटे झंगल में ग़ाइबु थी विया। मगर कप्तान एहतियात तौरु सिपाहियुनि खे मुर्चनि में ख़बरदार थी बीहण जो हुकुम ॾिनो ऐं पाण किन माण्हुनि सां गॾिजी नुक़सान जो अंदाज़ो लॻाइण लॻो। असांजा 5 सिपाही मुआ ऐं डज़न खनि फटिया, जिन जी मलम पटी कई वई। सारो अहवाल वायरस ज़रिए बाखोड़े में हेडक्वार्टर ॾांहुं मोकिलियो वियो, जितां निमा शाम धारे एम्बुलेंस कारूं ऐं ॿियो सामान पहुतो। हुरनि वारी जॻह ते सवाइ ख़ाली कारतूसनि जे ॿियो कुझु कोन हो। मुमकिन आहे त उन्हनि जो बि नुक़सानु थियो हुजे ऐं हूअ मुअलनि ऐं ज़ख़्मियुनि खे पाण सां खणी हलिया विया हुजनि। अॼु डिसंबर जी 6 तारीख़ असांखे जमड़ाऊ हेडक्वार्टर ॾांहुं वञण जा अहकाम मिलिया। अटकल 20 मील मार्च करण खां पोइ असीं जमड़ाऊ हेड ते पहुतासीं। रस्ते में उहो ई घाटो झंगल, जंहिंमें पखियुनि ऐं जानवरनि जो मंगल सवाइ फ़ौजी आमदरफ़्त जे ॿियो माण्हू ख़ैर को ॾिसण में आयो। हिन हंध जो मंज़र निहायत दिलि फ़रेब हो। हिते सुठा रेगुलेटर ठहियल आहिनि। हिकु पासे नज़र करण सां वारियासी भिटनि जो सिलसिलो नज़र पिए आयो। ओलह पासे घाटो वसी झंगल ऐं ओभर पासे ॻोठ में हिकु हद ताईं खुलियल एराज़ी हुई। हिते असां वारी कंपनी ऋणपट ॾांहुं वेंदी हुई। हिन हंधि हुरनि सां निढा निढा मार्का थींदा रहिया ऐं आख़िरकार मुखिया मुक़ाबिलो दरपेश आयो। 20 डिसंबर कप्तान बशप रॉयल आर्टिलरी मां बदिली थी आयो। हीउ कप्तान आज़ाद ख़्याल ऐं रिंद मुशरब हो। अक्सर फालतू वक़्तु शराब पीअण ऐं ग्रामोफोन वॼाइण में वञाईंदो हो।
ईअं पिए ॾिसण में आयो त शराब संसा आब हयात बणिजी वियो हो। उथण शर्त बोतल चप ते रखंदो हो, मगर मुंहिंजे अजब जी इंतिहा न रही। जॾहिं मूं ॾिठो त जॾहिं बि कंहिं मुहिम ॾांहुं हलण जो वक़्तु हूंदो हो त ॾींहंनि जा ॾींहं हू शराब खे हथ बि कीन लॻाईंदो हो। मुहिम ते हलण वक़्तु हू आम सिपाहियुनि वांगुरु मलेशिया जी कमीज़ शलवार पाईंदो हो ऐं पटको बि मलेशिया जो ई ॿधंदो हो। खाधे खाइण वक़्तु हूअ ॿियनि सिपाहियुनि सां गॾु हेठि वेही राशन खाईंदो हो। 22 तारीख़ सुबुह जो पैगाम पहुतो त मशहूर ग़ुलाम अली चांग जी टोली रेगिस्तान में हथी की वेठल आहे। कंपनी कलाक अंदरि तयारु थी मार्च शुरू कयो। सभु सामान ऐं जवान उठण ते चढ़ियल हुआ। कलाक खनि अंदरि असीं रेगिस्तान मां गुज़री रहिया हुआसीं। सिज लथे महल थकिजी टुटिजी हिकु अहिड़े हंधि पहुतासीं जिते साॼे पासे खां 2 फरलांगनि जे फ़ासिले ते हिकु शाही भिट हुई, जंहिंजे खाॿे पासे खां वारी जो ऋण हो। हिन हंधि असां उठण जा पाखड़ा ऐं सामान चौधारी रखी खाई खोटे कैंप लॻाई ऐं पहिरों मुक़ररु करे मानी खाई आराम वठणु लॻासीं। ॿिए ॾींहुं साम्हूं भिट जे मथां हुरन जो टोलो नमूदार थियो। उन्हनि जो अॻवान दूरबीनी सां असांजो जाइज़ो वठी रहियो हो। ऐं उन वक़्तु भिट जे पुठियां पंजाब रेजिमेंट अची पहुती, जंहिंजे जवाननि भिट खे झंगल ऐं बयाबान वारे पासे खां परियां मुकमल घेरो विझणु शुरू कयो। हुर बिल्कुलु घेरे में अची विया हुआ। थोरे वक़्त खां पोइ ब्रिगेडियर वटां वायरलेस रस्ते पैगाम पहुतो त हमले लाइ तयारु थी वञो। मालूम थियो त भिट ते अटकल 150 हुर मौजूदु आहिनि ऐं उन जे लाही ते हिकु ॻोठ ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि। फ़ौज जो कुल तइदादु उन वक़्तु अटकल 1500 खनि हो। अटकल 10 वॻे धारे असांखे परियां बंदूकनि जा आवाज़ ॿुधण में आया। असांजो ऑफिसर उठ ते सवार थी दूरबीनी सां ॾिसी रहियो हो। ओचितो गर्जदार आवाज़ में हुन नांग वांगुरु पेट भर सुरकी अॻियां वधण जो हुकुम ॾिनो। सिपाही पेट भर सुरकंदा अॻिते वधण लॻा। हाणे हुरनि जा दस्ता भिट जे किनारनि वटि नज़र आया। मालूम थियो त पंजाब रेजिमेंट वारनि जी शदीद बंदूकबाज़ी खां मुतासिर थी हूअ भिट जी चोटी ते चढ़ी आया हुआ। ओचितो असां ॾांहुं गोलियूं अचण लॻियूं। कुझु वक़्त खां पोइ हुरनि जा दस्ता भिट तां हेठि लही असां ॾांहुं अचण लॻा। कप्तान पोइते हटण जो हुकुम ॾिनो। सभु जवान हटंदे हटंदे कैंप अंदरि मोर्चनि में अची वेठा ऐं ईंदड़ गोलियुनि जो हुरनि खे जवाबु ॾियण लॻा। हाणे हुर 2 बाहिनि जे विच में हुआ ऐं वारियासे पासे खां जोधपुर जे राजा जी इमदादी फ़ौज परियां अची रही हुई। हुरनि जल्दी जल्दी बेलचनि सां वारी में खॾियूं खोटियूं ऐं उन में बंदूकूं हणण लॻा। उन खां पोइ कुझु वक़्त ताईं गोलियुनि जो तबादलो थींदो रहियो। तांजे हुरनि जो बारूद ख़लास थी वियो ऐं उन वक़्तु हुननि जो तइदादु बाक़ी 20 वञी बचियो। उन खां पोइ समूरा हुर संदन कमांडर अली शेर खां सवाइ लठियूं कुहाड़ियूं ऐं बंदूकूं उबतियूं हथनि में झले असां ॾांहुं हमले आवर थिया। मगर असां ताईं पहुचण खां अॻु हू गोलियुनि जो शिकार बणिजी विया। हाणे फ़क़्तु अली शेर चांग वञी रहियो, जंहिं लाइ रुॻो 2 रस्ता खुलियल हुआ, पेश पवण या मरण। हुन वटि अञा कुझु गोलियूं हुयूं, सो बंदूक हथ करे सिधो असां ॾांहुं वधियो। कप्तान नायक करीम बख़्श बलोच खां सवाइ ॿियनि सभिनी खे गोली हलाइण खां मना कई। नायक करीम बख़्श ऐं अली शेर जे विच में दूबदू बंदूकबाज़ी शुरू थी वई। जॾहिं अली शेर जो बारूद ख़तमु थी वियो त हूअ तलवार म्याण मां कढी अलाह अकबर जो नारो हणी फ़ौज ॾांहुं डोड़ंदो आयो। मगर जेसिताईं हू फ़ौज जे वेझो अचे संसद सीने में बराबरि 12 गोलियूं पियोस्त थी वियूं। हूअ अली जो शेर अञा बि न किरियो ऐं बराबरि सीने ताणी अॻिते वधंदो आयो। तांजो नायक करीम बख़्श पूरे शिस्त वठी 13 गोली संस पेशाने में हई जा हुन जो मग़ज़ फाड़े पुठियां कपराटी मां निकिरी वई। आख़िर अली शेर याली मदद चई सौ सिधो ज़मीन ते लेटी पियो ऐं शहादत जे दर्जे ते फ़ाइज़ थी वियो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं वलीदाद वलीअ जे लिखियल मज़मून सिंध में मार्शल वक़्तु अखियुनि ॾिठा वाक़िया जो आख़िरी हिसो। हीअ असां अव्हां लाइ चूंड कयो हो किताब हुर गोरिला तहरीक मां। अमी ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। अमीं चङी रीति वाक़ुफ़ु आहियो त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सुजागी जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, शऊर जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि ऐं इल्मु अदब जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। शऊर भरियल हिन आवाज़ खे अव्हां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो हिन आवाज़ खे अञा बि मज़बूत बणाइण लाइ
असांजा हमकदम बणिजो। असीं पंहिंजा प्रोग्राम फेसबुक पेज वसीले बि अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। उन सां गॾोगॾु यूट्यूब वसीले बि पहुचाईंदा आहियूं। यूट्यूब या फेसबुक ते हींअर ई सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। असांजा प्रोग्राम पंहिंजनि दोस्तनि ताईं ज़रूरु पहुचायो त जीअं हीअ आवाज़ु घणनि खां घणनि माण्हुनि ताईं पहुची सघे। प्रोग्राम सोच वीचार में हाण मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सेठ जे किताब सिंध जी बम्बई खां आज़ादी जा वर्क वरायूं था ऐं अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था हिन किताब मंझां 7वीं किस्त। पर सिंध जी आईंदा तरक़ी ऐं सुधार जो सुवाल सिंध खे जुदा पुरगणे करण सां गंढियो पियो आहे। तंहिं करे सिंध जे फ़ाइदे ख़ातिर मुस्लमाननि खे उहे रिआयतूं ज़रूरु ॾियणु घुरिजनि। ख़ासि करे जॾहिं ॿियनि परॻणनि जा मुस्लमान जे घटि तइदाद में आहिनि से हिंदनि खां साॻे क़िस्म जूं रिआयतूं घुरी रहिया आहिनि। आउं ज़ाती तरह कंहिं बि परॻणे में कंहिं बि निढे तइदाद वारी क़ौम खे ख़ासि रिआयतुनि ॾियण जे ख़िलाफ़ु आहियां। सभिनी क़ौमनि खे पंहिंजे परॻणनि जे काउंसिलनि में एवज़पणे जो हक़ फ़क़्ति तइदाद मूजिबि ॾियणु घुरिजे। पर जेकॾहिं तइदाद खां मथे एवज़पणे जो उसूल तस्लीम कयो वञे त पोइ उहो उसूल सभिनी परॻणनि सां हिकु जहिड़ो लागू थियणु घुरिजे। लखनऊ पैकेट मूजिबि जीअं अॼु आहे तीअं हिंदुस्तान जे कंहिं बि परॻणे जी काउंसिल में मुस्लमान जी कसरत राय न रही आहे। पर हिंदुस्तान जे हिंदनि सां जेको नओं ठाह असां करणु घुरूं था तंहिं मूजिबि सिंध खे जुदा परॻणो कयो वेंदो ऐं उनखे साॻिया हक़ ॾिना वेंदा जेके ॿियनि परॻणनि खे मिलंदा ऐं सिंध जे कानून साज़ असेंबली में असांजो तइदाद 60% खां घटि न थींदो। नॉर्थ वेस्टर्न फ्रंटियर सूबे खे बि जुदा परॻणो कयो वेंदो ऐं उन में मुस्लमाननि जो तइदाद हिंदनि खां तमामु घणो आहे। ब्रिटिश बलूचिस्तान खे बि जुदा परॻणो कयो वेंदो ऐं उन जी काउंसिल में बि असांजो तइदाद तमामु वधीक रहंदो। पंजाब जी काउंसिल में बि मुस्लमान जो तइदाद वधीक रहंदो। बंगाल काउंसिल में बि मुस्लमाननि जो तइदाद वधीक रहंदो। जेकॾहिं परॻणनि में निढनि तइदाद वारियूं क़ौमूं एवज़पणे जो वधीक हक़ घुरंदियूं त पोइ मर्कज़ी कानून साज़ काउंसिल में बि घटि तइदाद जे मुस्लमाननि खे वधीक हक़ ॾिनो वेंदो। बाक़ी 5 परॻणा रहिया जीअं त बम्बई, मद्रास, UP, CP ऐं बहार जंहिंमें हिंदनि जो तइदाद मुस्लमाननि खां तमामु घणो आहे। पर उन्हनि परॻणनि में मुस्लमाननि खे वधीक एवज़पणे जो हक़ ॾिनो वेंदो। जेकॾहिं सिंध ऐं ॿियनि परॻणनि में हिंदू पंहिंजे लाइ वधीक हक़ घुरंदा। हिंदू ऐं मुस्लमान वोटरनि खे न फ़क़्ति हिंदनि जे एवज़नि खे पर मुस्लमान एवज़नि खे बि गॾिजी चूंडणो पवंदो। सभिनी काउंसिलनि में मुस्लमान ऐं गैर मुस्लमान एवज़नि जो तइदाद मुक़ररु हूंदो। मुंहिंजे ख़्याल में उहो ठाह हिंदुस्तान जे ॿिन्ही वॾियुनि क़ौमनि हिंदनि ऐं मुस्लमान लाइ इंसाफ़ वारो ठाह आहे जंहिं मुल्क जे हर हिकु ख़ैर ख़्वाह ऐं आज़ादी चाहींदड़ खे क़बूल करणु घुरिजे। उन ठाह पटांदड़ जॾहिं ॿई क़ौमूं गॾिजी कोशिशि कंदियूं तॾहिं पंहिंजे मुल्क खे आज़ादु कराइण में कामयाबु थी वेंदियूं। हिंदुस्तान जी आज़ादी सारे एशिया जी आज़ादी जी हम माना आहे जंहिंमें केतिरा इस्लामी मुल्क बि अची वञनि था। हिन सिंध जे क़ौमी समझौते जो ज़िक्र नेहरू कमेटी जी रिपोर्ट में थियलु आहे। उन समझौते लखनऊ कन्वेंशन वक़्तु ॻाल्हियुनि में घणी मदद कई। दिसंबर 1928 ते ऑल इंडिया मुस्लिम लीग जो इजलास राजा महमूद आबाद जी सदारत हेठि ऐं ऑल इंडिया कांग्रेस जो इजलास पंडित मोतीलाल नेहरू जी सदारत हेठि ऐं ऑल इंडिया खिलाफ़त कमेटी जो इजलास मौलाना मोहम्मद अली जी सदारत हेठि कलकत्ते में कठा थिया। सिंध मां शेख अब्दुल मजीद ऐं मीर मोहम्मद बलोच उते विया। जेतोणीकि मथियनि जमायतनि ऐं ॿियनि केतिरनि सुवालनि ते इख़्तिलाफ़ थिया, लेकिन सिंध जी जुदाई वारे सवाल ते सभई जमायतूं मुतफ़िक़ हुयूं। कलकत्ते मां मुस्लमान डेलीगेट मोटी दहली में आया। ऑल इंडिया मुस्लिम कांग्रेस जा हज़ हाइंस सर आगा ख़ान जी सदारत हेठि 31 दिसंबर 1928 ते कठी थी रही हुई। उते सूबाई ऐं मर्कज़ी असेंबलियुनि जा मुस्लिम मेंबर शिरकत लाइ आयल हुआ। उन कॉन्फ्रेंस में जना साहिब ऐं नेहरू रिपोर्ट जा तरफ़दार मेंबर शामिल न थिया। हिन ऑल इंडिया मुस्लिम कॉन्फ्रेंस में 1 जनवरी 1929 ते हिकु ठहराव पास थियो जंहिंमें हिंदुस्तान जे मुस्लमाननि जूं जुमली घुरूं ॼाणायल हुयूं। उहो ठहराव आईंदा हली मुस्लिम घुरनि जे बुनियाद तौरु कमु अचणु लॻो। जना साहिब जो 14 नुक़्तनि वारो पोइ वारो मसवदो बि उन जे बुनियाद ते तयारु थियो।
उन कॉन्फ्रेंस में सिंध मां सैयद मीरान मोहम्मद शाह, मियाँ अब्दुल हमीद पठान सखर वारो, हाजी मीर मोहम्मद बलोच ऐं हाजी अब्दुल्ला हारून शरीक थिया हुआ। उन ठहराव में सिंधी जुदाई जो सुवाल शामिल थियल हो। 26 मई 1930 ते ख़ान बहादुर मोहम्मद अयूब खोड़े सैयद अली मोहम्मद शाह राशिदी जी मदद सां हिकु किताब सफरिंग ऑफ सिंध नाले सां छपाए पधिरो कयो, जंहिंमें निहायत मुदलिल तरीक़े सां सिंध जी जुदाई लाइ केस पेश कयो वियो हो। उन केस जो तत उन मां वरतल मुखिया इक़्तबास उमेद हेठि पेश करियां थो। पेश लफ़्ज़ गुज़िरियल 43 वरियनि जी सिंध ते बम्बई जे तसलत ज़रे घटि उनखे तबाही जे किनारे ते आणे छॾियो आहे, जंहिं करे सिंध जे रहाकनि मजबूर थी उन गैर फितरी ॻाढापे ख़िलाफ़ बग़ावत कई आहे। हाणिबे जे जल्द उनखे बम्बई खां जुदा करे अलहदा सूबो न बणायो वियो त उनखे वधीक नुक़सानु पहुचंदो। सिंध जे हर हिकु सचे फ़र्ज़नि जो उन ख़्याल में फ़र्ज़ु आहे त उन जी आज़ादी लाइ हर क़ुर्बानी करण लाइ तयारु रहे। अञा वक़्तु न आयो आहे त तशदुद जो इस्तेमालु कजे। असां दरख़्वास्तनि दलीलनि हुजतनि जे ज़रिए पंहिंजे तरफ़ पेश करे मक़सदु हासिलु करे सघूं था। मुंहिंजे ख़्याल मूजिबि मौजूदा हालतुनि हेठि असां तशदुद इस्तेमालु करे सघण जहिड़ा न आहियूं, न उन ज़रिए कामयाबी जी उमेदु आहे, जेतोणीकि असां मां हर हिकु तंग थी पियो आहे। उहा ग़ाल्हि साफ़ ज़ाहिर आहे त जॾहिं असां सिंध जे ॿचे में आज़ादी जो जज़्बो पैदा करे सघियासूं त पोइ दुनिया जी का बि ताक़त उनखे ज़ोरे ग़ुलामी में रखी न सघंदी। आज़ादी जे हसूल में असांखे घणियूं मुश्किलातूं दरपेश ईंदियूं, पर जेकॾहिं असां सही मक़सद लाइ सचे जज़्बे सां कमु कंदासूं त सभिनी रंडकनि खां लंघी पार पई सिंध खे आज़ादु कराए सघंदासूं। बम्बई सां सिंध जे ॻाढापे असांखे ज़िंदगी जे हर मामले में तबाह करे छॾियो आहे। सिंध तारीख़ जे हर दौर में जुदागाना हैसियत रखी आहे ऐं हक़ ख़ुदि इरादे जे बुनियाद ते हाणे बि आज़ादी जी हक़दार आहे। आज़ादी सिंधियुनि जे जनम जो हक़ आहे, तंहिं करे हर हिकु सिंधी जो फ़र्ज़ु आहे त उनखे बम्बई जी ग़ुलामी खां आज़ादु कराए। ऐं सिंध जी आज़ादी लाइ हर क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियां। के माण्हू आहिनि जिन खे बम्बई सां गॾु रहण करे फ़ाइदा हासिल थिया आहिनि, से तरह तरह जा दलील ॾेई मौजूदा हालतुनि खे बरक़रार रखणु घुरनि था। अहिड़नि गुरोहनि जे जवाब में ही किताब लिखियो अथमि। आख़िर में आऊं फ़ैसिला कंदड़ इख़्तियारी वारनि खे ज़हन नशीन कराइणु घुरां थो त सिंधी हाणे फ़ैसिलो करे चुका आहिनि त कहिड़ी तरह सां हूअ उन ग़ुलामी खां आज़ादी हासिल कंदा। उहो संदनि लाइ ज़िंदगी मौज जो सुवालु आहे। तंहिं करे खेनि इंसाफ़ ऐं हक़ जे नाले में पुरज़ोर अर्ज़ु कंदुसि त सिंध जी ग़ुलामी जे ज़ंजीरनि टोड़ण लाइ जल्द में जल्द फ़ैसिलो कनि। सिंध जी जुदाई लाइ तारीख़ी सबूत। जेतिरे क़दुरु तारीख़ी सबूत मुयसरु थी सघियो आहे, उन मां मालूम थिए थो त सिंध अक्सर ई पंहिंजे हाकिमनि जे हथ हेठि अलहदा हुकूमत रही आहे, पर जॾहिं धारनि जो कब्ज़ो मथसि थियो आहे त बि जुदा सूबाई हैसियत क़ाइमु पए रही अथसि। अॻे ॾींहं में सिंध जा गवर्नर अलोर, बिरहमणाबाद, मनसूरा, सेवण ऐं नेहरू कोट जे हेड क्वार्टरनि ज़रिए हुकूमत कंदा हुआ। सिकंदर आज़म ऐं राय घराणे जे विच वारे अरसे बाबति का मुहक़िक़ तारीख़ी साबिती मिली न सघी आहे, पर ॾिसिजे थो त सिंध उन वक़्त बि जुदा हस्ती क़ाइमु रखंदी आई, जो उन जे ख़िलाफ़ु को बि सबूत नथो मिले। सिकंदर आज़म जे सफ़र जो अहवालु संस कमांडर जो लिखियलु मुयसरु थी सघियो आहे। उन मां बि पतो पवे थो त सिंध उन्हनि ॾींहंनि में बि जुदा मुल्क जी हैसियत रखंदड़ हुई। अरब जाग्राफ़ी दान अबुल क़ासिम बिन खरदाज़ बि, जंहिंजो अरब हुकूमत जे ज़माने में वॾो दर्जो हो, सो संस किताबुल मसालिकुल ममालिक रस्तनि ऐं मुल्कनि जो किताब में हेठी तरह सिंध बाबति लिखे थो। सिंध ऐं ईरान जी हद फरमानशूर ते मुक़ररु थियल आहे। सिंध जी हुकूमत हेठिनी राज़ियुनि ते मुश्तमिल आहे। करबान यानी मकरान जो शहर, मकरान कंधार कासरान जो मौजूदा सिंध जो को शहर, नौकान ही शहर तोस निशापुर जे भर में हो। कंदाबिल, आरामबील, कनाबली, सबसान, सदोसान, दीबल, रस्क, अलोर, विंदन, मुल्तान, सिंधान, सलमान, मिरास्त, करह, रोमला, कोली, कनूज ऐं बरोच, उहे सभु मुल्क ऐं शहर हिकु हाकिम जे हथ में हुआ, जंहिंजा हेडक्वार्टर दीबल ऐं अलोर रहंदा रहिया। उन हवाले मां साफ़ साबित थिए थो त सिंध जी हुकूमत जे ॾखण तरफ़ मुल्क, भरोच उत्तर तरफ़
कंदाबील यानी कश्मीर, उलहंदे तरफ़ फरमासरा यानी ईरान हुआ। उन किताब जे लेखक सन 300 हिजरी बमुताबिक़ 912 में वफ़ात कई आहे, जंहिंखे 1000 वरहनि खां बि वधीक अरसो गुज़री वियो आहे। किताब ज़रूरु केतिरा साल संस वफ़ाती खां अॻे लिखियो हूंदाई। मशहूर तारीख़ नवीस मसूदी संस किताब मर्जल ज़हब में हेठीं तरह लिखे थो। क़दीम ज़माने खां वठी सिंध हमेशह संस हाकिमनि जे हथ हेठि जुदा मुल्क जी हैसियत में पए रही आहे। अॻे तारीख़ नवीसनि सिंध ऐं हिंद खे हमेशह जुदा पे शुमार कयो आहे। उन जो पतो सऊदी जे हेठिएं रिमार्क मां पवे थो। हिंद मुल्क जूं हदूं जबलनि तरफ़ ख़रासान ताईं पखिड़ियल आहिनि ऐं समंड तरफ़ मुल्तान ताईं मुक़ररु थियल आहिनि। जितां सिंध जी हुकूमत शुरू थिए थी, उन्हनि ॿिन्ही मुल्कनि जे ज़ुबाननि, मज़हब, एतिक़ादनि में वॾी तफ़ावत आहे। उन्हनि मुल्कनि जी हुकूमत में अक्सरी इख़्तिलाफ़ रहनि था। कनौज जो राजा बुल्हा राय सिंध जे राजाउनि जे ख़ानदान मां आहे। कश्मीर बि सिंधी हुकूमत जो सूबो आहे। सिंध जी ज़ुबान हिंदुस्तान जे ज़ुबाननि खां अलहदा आहे। इहो किताब मसूदी सन 330 हिजरी में लिखियो आहे, जो उन खां पोइ जी तारीख़ नवीसनि अक्सरी सनद तौर पे कुतब आंदो आहे। शेख अबू इसाक जो अस्तखरी जे लक़ब सां मशहूरु आहे। उन बि संस किताबुल अकालीम में सिंध जूं हदूं हेठी तरह ज़ाहिर कयूं आहिनि। सिंध जे जुदा मुल्क जूं हदूं मुल्तान खां वठी मकरान ताईं शुमार कयूं वञनि थियूं। लखनऊ जे शाही कुतबखाने में हिकु झूने कलमी किताब अशकालुल बलाद नाले सां रखियलु आहे, जो सन 599 में लिखियो वियो आहे। उन में संस मुसनिफ़ लिखे थो त सिंध ऐं उन सां मलहक मुल्कनि जो नक्शो मूं अलहदा ॾिनो आहे। उहो नक्शो पोइ सर एलेट ऐं हिस्ट्री ऑफ इंडिया जे पहिरें जुल्द में ॾिनो आहे। उन में ॾेखारियलु आहे त सिंध जे ॾखण ओभर तरफ़ समंड ऐं ईरान आहिनि ऐं उत्तर तरफ़ हिंदुस्तान अथसि। किताब जमियत तवारीख़ में उनजो मुसनिफ़ रशीदुद्दीन लिखे थो त हिंद मुल्क जे हिकु तरफ़ चीन ऐं माचीन आहिनि ऐं ॾखण उलहंदे तरफ़ सिंध जो मुल्क ऐं समंड आहे। मशहूर तारीख़ नवीस अल इदरीसी संस किताब नज़हरुल मुश्ताक में हेठीं तरह लिखे थो। सिंध जे मुल्क खे पंहिंजी जुदा हुकूमत आहे। मरमान, नीरू, दीबल ऐं ॿिया शहर उन में दाख़िल आहिनि। ममहल जो मुल्क सिंध ऐं हिंद जे विच में आहे। चचनामा जो असुलु अरबी में लिखियलु हो, जो मिर्ज़ा किलीज बेग अंग्रेज़ी में तर्जुमो कयो आहे। उन में सिंध जूं हदूं हेठी तरह ॾेखारियल आहिनि। तवारीख़ नवीसनि सिंध जे गादी अलोर खे सिंध ऐं हिंद जे मुख्य शहरनि मां शुमार कयो आहे, जो महलातनि, उम्दा इमारतनि, बाग़नि ऐं तरह तरह जे चमड़नि सां सिंगारियल आहे। उनजो बादशाह राय सहसासी हो। उन जी हुकूमत जूं हदूं कश्मीर, मकरान ऐं समंड ताईं पखिड़ियल हुयूं। दीबल ऐं कारवान जा शहर बि उन जे हथ हेठि हुआ। सिंध जे मशहूर तारीख़ नवीस मीर मोहम्मद मासूम शाह तारीख़ मासूमी लिखी आहे, जंहिंमें हुन सिंध जे हाकिमनि जो ज़िक्र राजा ॾाहिर ऐं अरबनि जे हुकूमतनि खां वठी मुग़लनि जी हुकूमत जे दौर ताईं कयो आहे। उन में हुन ज़ाहिर कयो आहे त उन सारे अरसे में सिंध जो मुल्क अलहदा रहियो आहे, जंहिंमें मुख्य शहर अलोर, ब्राह्मण आबाद, सेवण ऐं ठठो ॾेखारिया अथसि। उमिया ऐं अब्बासी अरब शहनशाहनि जे दौरे हुकूमत में बि सिंध जा गवर्नर जुदा मुक़ररु थींदा हुआ। महमूद गज़नवी जे दौरे हुकूमत में बि सिंध खे अलहदा सूबे जी हैसियत में शुमार कयो वेंदो हो। उनखां पोइ सिंध मकानी हाकिमनि, सुमरन ऐं समन जे हथ हेठि सन 1051 खां 1512 ताईं रही। जंहिं अरसे में अक्सरीअ सिंध जे हुकूमत आज़ादु रही, सवाइ वक़्ती हमलनि ऐं ॿाहिरियुनि दस्त अंदाज़नि जे। उनखां पोइ सन 1519 में सिंध ते अरगुन घराणे जो तसलत क़ाइमु थियो, जिन जे ॾींहंनि में बि उन जो वजूद अलहदा रहियो। संदन गादी जो हंधु ठठो हो। अरगुननि खां पोइ तुरखान घराणे ठठे में सिंध जी हुकूमत कई। उनखां पोइ अकबर बादशाह जे ॾींहंनि में दहली जे मुग़ल शहनशाहनि सिंध ते तसलत क़ाइमु कयो, जिन जे दौरे हुकूमत में बि सिंध जा गवर्नर जुदा मुक़ररु थींदा हुआ। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं सिंध जी बम्बई खां आज़ादी जी 7वीं क़िस्त। हीअ किताब नाम्यारे लेखक
रहबर सिंध मुफ़्कर आज़म साईं GM सैद जो लिखियल आहे। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सिंध सिंची न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।